Ask Mufti Mujib Rahman. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाह हे असांजो मसाल सेशन नंबर 84 रिकॉर्ड थी चुको आहे ऐं हे ॿियों जुमो आहे। अच्छा, ॿियों आचर आहे। पहिरें आचर जे पोएं दफ़े असां आगाज़ कयोसीं। इंशाअल्लाह सिलसिलो असांजो हे जारी सारी हलंदो ऐं असां हिन में कोशिशि कंदासीं त जेके असांजा नौजवान आहिनि सभ खां पहिरियां नमाज़ जे लाइ जेकी शइ ज़रूरी आहे तहारत, सभ खां पहिरियां अॼोके हिन आचर में असां उनखे सिखण जी कोशिशि कंदासीं। जेसिताईं बंदे जो जिस्म पाक न थींदो तेसिताईं इबादत बि न थींदी। त जिस्म जो पाक हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे। जिस्म जी पाकाई जे लाइ सभ खां पहिरियां असांखे वुज़ू जो जेको आहे तरीक़ो चङी तरह अचे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम करे तव्हां 20 ते वेहंदव ऐं पोइ कोशिशि कयो तव्हांजो मुंहुं काबतला जी तरफ़ हुजे। काबतला जी तरफ़ जेकॾहिं अगरि मुंहुं नथो थिए त काबतला ॾे पुठी थिए थी त बि ठीकु आहे, पर बहितर तव्हांजो मुंहुं काॾे हुजे, काबतला जी तरफ़ हुजे वुज़ू जे दौरान। पोइ तव्हांखे हथ धोइणा आहिनि केननि ताईं। पोइ तव्हांखे कुली करणी आहे, यानी सोली सिंधी में गुरड़ी। नक में पाणी विझणो आहे, मुंहुं धोइणो आहे ऐं पोइ जेको आहे ठुठुनि ताईं ॿाहूं धोइणियूं आहिनि। मथे जो मसह करिणो आहे। अच्छा, मथे जो मसह जेको आहे त उहो ईअं बि थी सघे थो जेकॾहिं कोई बि साथी हथ खे आलो करे सिर्फ़ु पंहिंजे मथे ते हीअं हथु रखे थो, हे बि थी वेंदो। यानी हथ खे आलो करे सिर्फ़ु मथे ते हीअं रखियईं त बि हे मसह थी वेंदो। पर जेकॾहिं कोई साथी ॿिन्हिनि हथनि खे आलो करे सॼे वारनि ते हथु फिराए थो त इन सूरत में बि मसह तव्हांजो थींदो, पर इहो मसह अफ़ज़ल आहे वरी, ताकी सॼो मथो हिन में लपेटिजी वञे थो। पर कोई साथी सिर्फ़ु पाणी जो हिकु बुक भरे करे पाणी खे ठारे करे मथे ते सिर्फ़ु हथु रखियईं, इन सूरत में बि तव्हांजो मसह थी वेंदो। ऐं आख़िरी में तव्हांखे ॿई जेको आहे पेर भेॾनि ताईं धोअणु। ऐं मां उमेदु कयां थो त तव्हां काफ़ी जेको साथी इन वुज़ू वारे मसइले खे सम्झी विया हूंदा हिन टाइम। आॾो जेको मसइलो अचे थो उहो मसइलो इहो आहे त काफ़ी साथियुनि खे पेशाब जो मसइलो हूंदो आहे। उन में पेशाब जा कतरा ईंदा आहिनि ऐं बाज़ साथियुनि खे पेशाब जा कतरा ईंदा आहिनि, बाज़ साथियुनि खे पेशाब जा कतरा न बल्कि इंसान खां जेकी मनी ख़ारिज थींदी आहे उन जा बि कतरा कॾहिं कॾहिं अची वेंदा आहिनि। इन जे बारे में छा हुकुम आहे? जेकॾहिं पेशाब जा कतरा अचनि था, उहे ॾींहं जे 12-13 घंटनि में सिर्फ़ु एतिरो टाइम अचनि था, हिकु टाइम अचनि था या ॿिए टाइम ते अचनि था, सॼे ॾींहं में नथा हलनि, त इन जो हुकुम अलॻि आहे। पेशाब जा कतरा तव्हांखे अचनि था पर ॾींहं में हिकिड़ो दफ़ो था अचनि, मथे नथा अचनि, त हाणे इन जो हुकुम तव्हां सम्झिजो। इन सूरत में तव्हांजो वुज़ू बि फासिद थींदो। तव्हांजो वुज़ू जेकॾहिं हुयो न ऐं कतरा अची विया, हाणे इन कतरे अचण सां तव्हांजो वुज़ू बि फासिद थी वियो ऐं तव्हांजा कपिड़ा बि पलीत थी विया। हाणे तव्हां पंहिंजे कपिड़े खे 3 मरतबा धोईंदो बि सही ऐं वुज़ू बि जेको आहे पंहिंजो मटाए छॾींदो। अगरि उहे कतरा जिस्म ते लॻाईंदा उन जिस्म खे बि धोईंदव। हे कहिड़ी सूरत में? हे उन सूरत में जॾहिं सॼे ॾींहं में तव्हांखे कतरा हिकु दफ़ो अचनि था ॾींहं में या 2 दफ़ा था अचनि। हे हिकिड़ी सूरत आहे। वरी ॿी बि सूरत अथव। के नौजवान एतिरा कमज़ोर हूंदा आहिनि जंहिंखे सॼे ॾींहं में कतरा पिया हलंदा आहिनि। अहिड़ा बि नौजवान काफ़ी हूंदा आहिनि जंहिंखे कतरा पेशाब जा ईंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि साईं असांखे एतिरो बि टाइम नथो मिले जो असां नमाज़ पढ़ी सघूं, यानी नमाज़ जे दौरान बि असांखे कतरा हलनि था। उन सूरत में असां छा कयूं? उन सूरत में हुकुम इहो ई आहे, जेकॾहिं कंहिं बि नौजवान खे पेशाब जा कतरा अचनि था, सॼे ॾींहं में उहे पेशाब जा कतरा बंदि नथा थियनि। 5 मिंट में अचनि था, 3 मिंट में अचनि था, 10 मिंट में अचनि था, यानी वक़फ़े सां अचनि था। उन जो हुकुम इहो ई आहे त हर नमाज़ जे टाइम जे लाइ तव्हां वुज़ू पंहिंजो नओं कंदव। उनजो नंढो मिसाल, ज़ोर नमाज़ जो टाइम थी वियो, आज़ान मिली, हाणे तव्हां जीअं जो मस्जिद में आयव तव्हां वुज़ू कंदव। हाणे वुज़ू करण खां बाद में जेकॾहिं वरी बि कतरा हलनि था, तव्हांजो वुज़ू फासिद न थींदो। छाजे करे न थींदो? त इहो बंदो शरी माज़ूर आहे। साईं हाणे 5 मिंट में जो हलनि था, त हाणे हे जेकॾहिं वुज़ू करे त सॼो ॾींहुं वुज़ू में गुम थींदो। हाणे 5 मिंट में हलंदा, वुज़ू करे जीअं जो अंदरि पहुतो नेठि वरी बि हिनखे कतरा हलंदा न। इन सूरत में शरीयत हुकुम इहो ॾिनो आहे, जंहिं बंदे खे सॼो ॾींहुं पेशाब जा कतरा अचनि था त उन जे लाइ छा हुकुम आहे? उन जे लाइ हुकुम इहो ई आहे त हर नमाज़ जे लाइ वुज़ू नओं कंदो। ज़ोर लाइ आयो आहे त ज़ोर ते नओं वुज़ू कंदो। हाणे वुज़ू करण खां बाद में जेकॾहिं कतरा आया त वुज़ू जो भॼिबो न, ऐं उहे कतरा जेकॾहिं कपिड़नि खे लॻनि त कपिड़ा बि पलीत न थींदा।
उहे क़तरा जेकॾहिं जिस्म ते लॻनि त जिस्म बि पलीत न थींदो। कहिड़ी बेस ते न थींदो त इहो बंदो हाणे शरई माज़ूर आहे। जेकॾहिं असां हिनखे इहो हुकुम ॾियूं त हर नमाज़ जे लाइ वज़ू बि न कर, कपिड़ा पलीत थियनि कपिड़ा धो बि सही, जिस्म पलीत थिए जिस्म धो बि सही, त इहो चवंदो साईं सॼो ॾींहुं त पोइ मां धोअण में लॻी वेंदो मूंखे। छो त 5-5 मिंट में हे वज़ू मटाए, 5-5 मिंट में हे कपिड़ा मटाए, त इंसान जे लाइ मुशक़त थी पवंदी न। त अहिड़े बंदे जे लाइ हुकुम इहो ई आहे जंहिंखे सॼो ॾींहं में क़तरा बार बार अचनि था, त इहो हर नमाज़ जे लाइ वज़ू न कंदो। ऐं कपिड़नि ते जेकॾहिं क़तरा किरिया आहिनि त कपिड़ा पलीत बिल्कुलु बि न आहिनि, ऐं जिस्म ते क़तरा किरिया आहिनि त जिस्म बि पलीत न आहे। इहो शरई माज़ूर आहे, इनखे अलाह ताला गुंजाइश ॾिनी आहे। हाणे हे पेशाब जे क़तरनि वारो। ॿियो वरी इंसान खे मज़ी जा ऐं मनी जा क़तरा ईंदा आहिनि, उन जे बारे में छा हुकुम आहे? काफ़ी नौजवान परेशान थींदा आहिनि त साईं असांखे नफ़्स मां पेशाब कयोसीं, पोइ उन टाइम असांखे मनी ऐं मज़ी जा कुझु क़तरा आया आहिनि, इन जे बारे में छा हुकुम आहे? छा इन में गुस्ल लाज़िम थींदो या न थींदो? यादि रहणु खपे त अहिड़ी सूरत में गुस्ल लाज़िम न थींदो आहे। कॾहिं कॾहिं बंदो का सोच वीचार कंदो आहे, मसलन तौरु घरवारी जी यादि अची वई, या घरवारी ते नौजवान फ़ोन ते घरवारी सां ॻाल्हायो, त उन ॻाल्हाइण खां बाद में वरी बि नफ़्स मां सन्ना सन्ना पाणी जा 1-2 क़तरा निकिरंदा आहिनि। हाणे इन में नौजवान परेशान थी वेंदा आहिनि त छा इन सूरत में गुस्ल लाज़िम थींदो या न थींदो? त यादि रहणु खपे अहिड़ी सूरत में गुस्ल लाज़िम न थींदो। अलबत्ता जेकॾहिं तव्हांखे वज़ू आहे न त वज़ू तव्हांजो भरी पवंदो। नफ़्स मां जेकॾहिं मज़ी जा क़तरा आया, इन सूरत में गुस्ल लाज़िम बिल्कुलु बि न थींदो। बाक़ी जेको तव्हांखे वज़ू हुयो, उहो वज़ू जेको आहे तव्हांजो फासिद थी पवंदो। अगरि उहो क़तरो कपिड़े ते लॻो आहे त कपिड़े खे धोयो, अगरि जिस्म ते लॻो आहे त जिस्म खे बि जेको आहे धो। इहो कहिड़ो हुकुम आहे? जंहिं टाइम नौजवान खे मज़ी या मनी जा क़तरा अचनि। पर जेकॾहिं कंहिं नौजवान खे मज़ी या उहा मज़ी त न आहे, मनी जा जेकॾहिं स्पीड में क़तरा अचनि, शहवत सां अचनि, उन टाइम गुस्ल लाज़िम थींदो आहे। मसलन तौरु के नौजवान काफ़ी कमज़ोर हूंदा आहिनि, अगरि घरवारी जी थोरी बि यादि अची वई, या थोरो बि सोच वीचार थी, या घरवारी खे बिलफ़र्ज़ वीडियो कॉल ते ॾिठूं, या फ़ोन ते ॻाल्हायूं, प्यार मोहबत जी ॻाल्हि हली पई, पोइ काफ़ी नौजवाननि जो ॻाल्हाइण सां बि इंज़ाल थी वेंदो आहे। हाणे जीअं जो इंज़ाल थियो, इंज़ाल चइबो आहे त यानी जेको मर्द खां पाणी शहवत सां निकिरे, हाणे उन सूरत में गुस्ल जेको आहे लाज़िम थी वेंदो आहे। ऐं मां सम्झां थो इहे मसइलो जेको आहे त पाकाई वारो मर्दनि जो कंप्लीट थी वियो आहे। ऐं ॿियो हिकिड़ो मसइलो ज़रूरी बयानु करिणो आहे। ॿियो मसइलो इहो जेको मूंखां काफ़ी पुछा कयो वियो, ऐं उनखे असां जुमे में रिकॉर्ड न करे सघियासीं। इन बेस ते न करे सघियासीं त तव्हांखे ख़बर आहे जुमे में मुख़्तलिफ़ ज़हन वारा माण्हू अचनि था, ऐं उन में वॾी उमिरि वारा बि आहिनि, नंढी उमिरि वारा बि आहिनि, ऐं काफ़ी हद ताईं उहे मसइला जुमे में बयानु करणु मुश्किल लॻंदा आहिनि। पोइ सोचियोसीं त असां हिन मजलिस में उन मसइले खे रिकॉर्ड करे सघूं था। जीअं मर्द खे पाणी जा क़तरा ईंदा आहिनि, सेम औरत खे बि सफ़ेद पाणी जा क़तरा या सफ़ेद पाणी औरत खां बि ईअं सेम हलंदो आहे। त इहे मसइला असांजे काफ़ी टाइम खां वठी करे आया, त मां चयो इन खे कंहिं न कंहिं सूरत में असां इन खे रिकॉर्ड कंदासीं। त औरत खे बि सफ़ेद पाणी ईंदो रहंदो आहे, उन जे लाइ काफ़ी औरतूं परेशान थी वेंदियूं आहिनि। त हाणे सफ़ेद जेको पाणी आहे, उहा छा असांजे मथां जनाबत जो तड़ लाज़िम थींदो या न थींदो? उन जे बारे में छा हुकुम आहे? दरअसल जेको औरत खे सफ़ेद पाणी ईंदो आहे, इन खे चइबो आहे लिकोरिया जी बीमारी। हाणे इन जो हुकुम इहो ई आहे त जेकॾहिं सॼे ॾींहं में औरत खे बार बार इहो पाणी अचे थो, ऐं उहो पाणी कंहिं बि टाइम बंदि नथो थिए, त हाणे इहा औरत छा कंदी? त इहा पंहिंजे मसलन तौरु ज़ोर जो निमाज़ जो टाइम जीअं जो थियो, ज़ोर जे लाइ वज़ू कंदी। हाणे इन में ज़ोर जी निमाज़ खे कंप्लीट पढ़ंदी, पर जेकॾहिं वज़ू करण खां बाद में वरी बि उहो पाणी हलंदो रहे थो, कपिड़े खे लॻे थो, जिस्म खे लॻे थो, त इन औरत जो जिस्म बि पलीत न थींदो, कपिड़ा बि पलीत न थींदा। छाजे करे? इहो पाणी औरत खां बंदि थिए ई नथो। जेकॾहिं असां इहो ई हुकुम लॻायोसीं त हाणे इहा औरत कपिड़ा बि मटाए, जिस्म खे बि धोए, वज़ू बि बार बार करे, त इहा औरत लाइ मुशक़त थी पवंदी। हा, इहो पाणी लिकोरिया जो बीमारी आहे, लिकोरिया वारो पाणी जेको सफ़ेद पाणी औरत खे हले थो, इहो सॼे ॾींहं में हिकिड़ो टाइम थो अचे या 2 टाइम थो अचे, त इन औरत लाइ हुकुम वरी चेंज थी वेंदो। हाणे हुकुम इहो ई आहे त इहा औरत हर नमाज़ जे लाइ वज़ू बि न कंदी, जीअं जो इहो पाणी आयो त वज़ू भरी पियो, ऐं
इहो पाणी जीअं जो कपिड़नि खे लॻो त कपिड़ा बि जेको आहे पलीत थी विया ऐं इहो पाणी जेकॾहिं जिस्म ते लॻो त पोइ जिस्म बि पलीत थी वियो। छाजे करे त इहो हुकुम हाणे चेंज थी वियो। सही ॻाल्हि थोरो सम्झ में अचे थी? थोरी अचे थी, घणी थी अचे? अच्छा थोरी अचे थी। इनखे वरी मां ओपन करे ईअं बयानु कयां त ॾिसो, जीअं मर्दनि खे सेम पाणी ईंदो आहे त सेम औरतुनि खे बि बीमारी जे करे लिकोरिया हिकु बीमारी आहे, औरतुनि खे बि पाणी ईंदो आहे ऐं इहो मसइलो इंतिहाई ज़रूरी आहे। छाजे करे काफ़ी औरतूं फेस टू फेस मर्दनि खां पुछा त नथे करे सघनि, पर जॾहिं हिकिड़ो मसइलो रिकॉर्ड थी वेंदो कोई लिक में बि इन मसइले खे ॾिसी सघे थो। छाजे करे काफ़ी अहिड़ा मसइला आहिनि जो औरतूं बाज़ औक़ात पंहिंजे मुड़ुसनि खां बि पुछा न करे सघंदियूं आहिनि, पंहिंजे रिश्तेदारनि खां बि पुछा न करे सघंदियूं आहिनि, बाज़ औरतूं त पंहिंजे औरतुनि खां बि पुछा न करे सघंदियूं आहिनि। त औरतुनि खे जेको सफ़ेद पाणी ईंदो आहे इनखे लिकोरिया वारी बीमारी चइबो आहे। जेकॾहिं तसलसुल सां सॼे ॾींहं में बार बार इहो पाणी अचे थो त हुकुम इहो ई आहे, औरत हर नमाज़ लाइ वज़ू अलॻि कंदी। सॼे ॾींहं में बार बार पाणी हले थो त जिस्म ते जेको पाणी लॻो आहे जिस्म पलीत न थींदो, कपिड़नि ते इहो पाणी लॻो आहे कपिड़ा बि पलीत न थींदा। इन जो हुकुम अलॻि अथव त इहो पाणी बार बार हले थो, बीहे ई नथो। पर जेकॾहिं कंहिं औरत खे ॾींहं में हिकु या ॿ मरतबो इहो पाणी अचे थो त उन लाइ हुकुम अलॻि आहे। छाजे करे त हाणे तसलसुल सां नथो हले न, हाणे हिकिड़ो टाइम थो अचे या ॿ टाइम थो अचे, उन लाइ हुकुम इहो ई आहे त जीअं इहो पाणी औरत खे आयो त औरत जो वज़ू फासिद थींदो, औरत जो वज़ू फासिद थी वियो। औरत जे कपिड़े ते पाणी लॻो, कपिड़ो बि जेको आहे पलीत थी वियो, जिस्म ते पाणी लॻो, जिस्म बि पलीत थी वियो। हाणे इन ॿिनि मसइलनि में फ़र्क़ु अथव। पहिरियों जेको मां बयानु कयुमि त औरत जो कपिड़ो पलीत न थींदो, उहो इन बेस सां त उहो पाणी औरत खे बीहे ई नथो। यानी औरत मरीज़ आहे हिकिड़े क़िस्म जी, जॾहिं मर्ज़ हूंदो आहे पोइ शरीयत का न का तकफ़ीफ़ ॾींदी आहे। ऐं हाणे हुकुम वरी चेंज आहे, हाणे औरत खे हिकु या ॿ मरतबो ॾींहं में इहो पाणी थो अचे त जॾहिं हिकु या ॿ मरतबो ईंदो त औरत जा कपिड़ा बि पलीत थींदा, जिस्म बि पलीत थींदो ऐं वज़ू बि उन टाइम ई फासिद थी वेंदो। मां उमेदु कयां थो त इहो मसइलो हाणे कंहिं साथियुनि जे मथां ज़हन में अची वियो हुजे। हाणे असां पंहिंजे सुवालनि जो सिलसिलो जेको अॻिते खणी करे हलूं था, इंशाअल्लाह ईंदड़ जेको आचार आहे उन में असां नमाज़ जो पूरो तरीक़ो जेको आहे बयानु कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त काफ़ियुनि साथियुनि खे मौक़ो ॾींदासीं जंहिंमें उहे नमाज़ जो तरीक़ो बि बयानु कनि ऐं नमाज़ जो जेको ढांचो बि बयानु कनि। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। फ़जर नमाज़ जी अगरि सुनत रहिजी वञे त पोइ छा करणु खपे? फ़जर नमाज़ जी जेकॾहिं अगरि सुनत तव्हां खां रहिजी वई आहे त पोइ छा करणु खपे? जीअं जो सिज उभरे थो न, जंहिं टाइम इशराक़ जो टाइम थिए थो उन टाइम तव्हां फ़जर जी बरक़ाइदु सुनत पढ़ी सघो था। फ़जर जी सुनत लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताक़ीद बयानु कयो आहे। अल्लाह जे नबी फ़रमाया जेकॾहिं अगरि सहाबा अगरि तव्हांजे मथां घोड़नि खे दौड़ायो वञे, तव्हां ज़मीन ते पिया हुजो ऐं तव्हांजे मथां घोड़ा गुज़रंदा वञनि त बि तव्हां फ़जर जी 2 रकातुनि सुनतुनि खे न छॾिजो। हाणे मालूम थियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी ताक़ीद बयानु कई आहे फ़जर जी 2 रकातुनि सुनतुनि जी। त जेकॾहिं अगरि तव्हां फ़जर ते आया हुआ, ॾिठो त जमात बिल्कुलु शुरू आहे ऐं जमात शुरू थी वई आहे ऐं इमाम जेको आहे क़िरात बि करे थो, त हाणे तव्हांजे लाइ बहितर आहे तव्हां फ़र्ज़ में अची करे मिलो ऐं फ़र्ज़ कंप्लीट पढ़ो। पोइ जंहिं टाइम इशराक़ जो टाइम थिए थो उन टाइम जेको आहे बरक़ाइतूं सुनत तव्हां पढ़ो। कंहिं साथी ज़हन में को सुवाल अचे थो छा? न, मस्जिद जेकी आहे, हाणे मस्जिद में आवाज़ सॼी मस्जिद में गूंजंदो। नेट मां फ़जर जी नमाज़ पढ़ायां थो त लाउड स्पीकर ते पढ़ायां थो न, त सॼी मस्जिद में, हालांकि हुकुम इहो आहे त अहिड़ी जॻह ते तव्हां सुनत वञी करे पढ़ो जिते आवाज़ न अचे। घर में त अञा बहितर आहे, पर हिते तव्हां ॾिसो था न जमात शुरू आहे न, त जमात शुरू आहे, बसि हाणे सुनत खे तव्हां छॾे करे तव्हां जमात जे पोयां लॻी पियो। बाक़ी जेकी सुनत आहे उहा इशराक़ जो टाइम हिते मस्जिद में मिले त अल्हम्दुलिल्लाह हिते पढ़ो, न त हिते टाइम नथो मिले त वरी घर में बि सुनत पढ़ी सघो था। हा, सिजु निकिरे, सिजु जीअं निकिरंदो पोइ इशराक़ जो वक़्तु अमूमन थी वेंदो। मरूम जो जेकॾहिं कर्ज़ु वठिजे त उहो जाइज़ आहे या न? बिल्कुलु जाइज़ आहे। जेकॾहिं कंहिं बंदे जे मथां तव्हांजो कर्ज़ु आहे, उहो बंदो मरी वियो आहे, थींदा न को दोस्त खे तव्हां 10 लख रुपया ॾिना, हाणे उहो दोस्त मरी वियो, काफ़ी माण्हू छिरकंदा आहिनि हाणे इन खां कर्ज़ु मोल माण्हू जे औलाद खां कर्ज़ु वठिजे या न वठिजे? बिल्कुलु जाइज़ आहे, तव्हां उन खां कर्ज़ु वठी सघो था। अगरि जेकॾहिं तव्हां उनजे मथां कुझु आसानी कयो था, अब तुंहिंजे अबे जे मथां मुंहिंजे 10 लख रुपया विया, हाणे तूं ईअं कर बसि 5 लख तुंहिंजे अबे जे करे माफ़िन, दोस्त जो मज़ो, हाणे 5 लख रुपया त यार मूंखे ॾे न, त बिल्कुलु जाइज़ आहे, तव्हांजो हक़ु आहे, तव्हां वठी वसूल करे सघो था। बाक़ी इहो ख़ौफ़ न कजे त यार हाणे मरी वियो, हाणे मां हिन खां छा कर्ज़ु वठां। तव्हांजो हक़ु आहे, जेकॾहिं अगरि तव्हां माफ़ु न कयो न त क़यामत ॾींहुं इहो भरींदो।
बहितर ईअं ई आहे तव्हां ॾिसो उन खां आसानी सां वठण जी कोशिशि कयो, घणो उनजे मथां प्रेशर बि न आहे ॾियणो उनजे औलाद जे मथां। ऐं जेकॾहिं अगरि तव्हां उन मां कुझु माफ़ु कयो था त पोइ हे तमामु बहितर आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छोकिरी शादी करणु नथी चाहे उन लाइ छा हुकुम आहे? औरत जो निकाह इंतिहाई ज़रूरी आहे। जेकॾहिं औरत निकाह चवे थी त मां करणु नथी चाहियां त इहा औरत पाण बि जेको आहे गुनाहगार थींदी ऐं पाण सां कठे कठे पंहिंजे वालिदैन खे बि जेको आहे गुनाहगार कंदी। त मां ॾिसो अॻ में मिसाल ॾिनोमि जुमे जे बयान में त नौजवान मर्द जे लाइ नौजवान औरत जे लाइ निकाह ईअं ज़रूरी आहे जीअं असांखे बुख लॻे असांजे लाइ मानी ज़रूरी आहे। जीअं इंसान जे लाइ पाणी पीअणु ज़रूरी आहे न त निकाह बि जवानी में ईअं ई ज़रूरी आहे। जीअं बग़ैर पाणी खां इंसानु हलाकु थी वेंदो न त बग़ैर निकाह खां बि इंसानु ईअं ई जेको आहे हलाकु थी वेंदो। छाजे करे निकाह जॾहिं न कंदो त इहो गुनाहनि में ईंदो ऐं जॾहिं गुनाह में ईंदो त पोइ अल्लाह ताला जी रहमत खां परे थींदो। अल्लाह जी रहमत खां जेको परे थी वियो काॾे वेंदो? इहो सिधो जेको आहे जहन्नम में हलियो वेंदो। अल्लाह ताला अमान में रखे। ऐं बिल्कुलु निकाह जेकॾहिं न्याणी चए थी मां निकाह न कंदमि त उनखे सम्झाइणो पवंदो त ॾिसो अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणियुनि जो निकाह करायो, सहाबा पंहिंजी न्याणियुनि जो निकाह करायो, ताबईन पंहिंजी न्याणियुनि जो निकाह करायो। त इहो दुनिया जे अंदरि दस्तूर ई ईअं थो हले। नेठि तुंहिंजी अमड़ बि निकाह कयो त इन खां बाद में तूं पैदा थीअं। अगरि तुंहिंजी मां निकाह न करे त तूं काॾा पैदा थियां। त जेकॾहिं का बि न्याणी आहे उहा ॻाल्हि सम्झण जी कोशिशि नथी करे त पोइ उनजो पीउ उनखे ऐं उनजी माउ इन सुहिणे तरीक़े सां ईअं सम्झाए सघनि था त निकाह हिकु जेको तरीक़ो आहे असां मुस्लमाननि जो आहे। इन खां बग़ैर औरत पाकदामा नथी रही सघे। सही ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? सहुरे खे अबा चवणु ऐं ससु खे अमा चवणु कीअं आहे? जाइज़ आहे बिल्कुलु। जेकॾहिं अगरि तव्हांजो ससु ऐं सहुरो आहे उनखे तव्हां अबो ऐं अमा चओ था बिल्कुलु ताज़ीमन एतबार सां दुरुस्त आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। ऐं हक़ीक़त में ससु ऐं सहुरे खे पीउ माउ जी जॻह ते ई रखणु खपे। त काफ़ी औरतुनि खे मां नसीहत कंदुमि त पंहिंजे ससु ऐं सहुरे जो ख़्यालु रखंदियूं त मुड़ुस बि इन सां मुहबत रखंदो। छाजे करे त शरीयत हक़ीक़त में इहो असां मञूं था, शरीयत इहो हुकुम न ॾिनो आहे त औरत जेको आहे सस जी मालिकी करे, सस जी ख़िदमत करे, सहुरे जी ख़िदमत करे। शरीयत हुकुम न ॾिनो आहे। पर हाणे साईं जेकॾहिं इन जो मुड़ुसु पीउ माउ जी ख़िदमत करे त पोइ ॿारु कमाई ते केरु वेंदो? इहा ॻाल्हि थोरो ज़हन में अचणु खपे न। त औरत जेकॾहिं समझदार औरत आहे, अकुलमंद औरत आहे न, उहा चए थी न मुंहिंजो मुड़ुसु मां सां मुहबत करे, मुंहिंजो मुड़ुसु मां सां इंतिहाई ज़्यादा मुहबत करे ऐं मूंखां अलावा ॿिए कंहिंजी तरफ़ नज़र बि न करे। त औरत खे खपे त औरत पंहिंजे मुड़ुस जे पीउ ऐं माउ जी एतिराम बि करे, इज़त बि करे ऐं उन्हनि जी ख़िदमत बि करे। छाजे करे ॾिसो मर्द खे अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे तव्हां वञी करे ॿाहिरि कमकार कंदव, मुलाज़मत कंदव, नौकिरी कंदव ऐं घर जूं जेके ज़िमेदारियूं उहे अल्लाह ताला कंहिंजे मथां लॻायूं आहिनि? उहे अल्लाह ताला औरत जे मथां लॻायूं आहिनि। त औरत लाइ बहितर अमल इहो आहे त घर जे कमकार में मशगूल हुजे ऐं मर्द लाइ बहितर तरीक़ो त इहो वञी ॿाहिरि वञे, मुलाज़मत करे, कारोबार करे, बिज़नेस करे ऐं पंहिंजे घर खे बहितरीनु तरीक़े सां हलाइण जी कोशिशि करे। त औरत समझदार औरत उहा ई आहे जेकी पंहिंजे ससु ऐं सहुरे जी ख़िदमत बि करे ऐं इन में उनजे मुड़ुस सां उनजो मुहबत जेको आहे प्यार जो सिलसिलो अञा वधी वेंदो। साईं नसवार अगरि खीसे में पियल हुजे त पोइ नमाज़ थींदी या न थींदी? नसवारी हज़रात, नसवार जेकॾहिं अगरि खीसे में पियल आहे, कंहिं बि नौजवान जे खीसे में नसवार पियल आहे त नमाज़ जेको आहे बिल्कुलु थी वेंदी। ऐं नसवार जेको आहे नमाज़ खां रोकींदी न आहे। बाक़ी तरीक़ो भलो न आहे, यानी इहा हिकु नामुनासिब ऐं गलीज़ कंहिं हद ताईं गलीज़ शइ आहे। ॾिसो सिगरेट पीअण बि बुरी आदत आहे। सिगरेट बि जेको पीअण न बुरी आदत आहे, पर सिगरेट खां बि वधीक न ख़राबु जेकॾहिं शइ मुंहिंजे नज़र में आहे न, मां नसवार खे सम्झंदो आहियां। ईअं न आहे को सिगरेट भली शइ आहे, यानी उन में बि बदबू आहे ऐं ग़लति अमल आहे। नौजवान इन खां बचण जी कोशिशि कनि। बाक़ी नसवार जेकी आहे उहा इन खां वधीक जेको अञा बुरी शइ आहे। छाजे करे उन में इंसान जे मुंहं में जेकी बदबू थींदी आहे न, उहा यानी सिगरेट खां वधीक थींदी आहे। त जेकॾहिं कोई बि नौजवान नसवार जो आदी आहे, खीसे में खणी आयो आहे, त नमाज़ जेको आहे बिल्कुलु थी वेंदी। बाक़ी एहतियात करे अहिड़ियूं शयूं मस्जिद में न खणी अचे। अगरि कमरे में क़ुरान पियल हुजे, छा उन ई कमरे में घरवारी सां सोबत थी सघे थी या न? बिल्कुलु जाइज़ आहे साईं, कोई मसइलो न आहे। असां सभिनी मुस्लमाननि जे घर में क़ुरान त पियल हूंदा आहिनि। उन ई कमरे में घरवारी सां सोबत बि थींदी आहे, कोई मसइलो न आहे। घरवारी सां सोबत उन ई कमरे जे अंदरि बि थी सघे थी जिते क़ुरान हकीम पियल आहे। बल्कि घरवारी सां सोबत सवाबु आहे। कंहिं साहब बि पुछा कयो न, चए या रसूल अल्लाह, जेकॾहिं असां घरवारी सां सोबत कयूं था, घरवारी सां असां हक़ अदाई कयूं था, छा इन जे अंदरि असांखे नेकी मिलंदी? त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हा बिल्कुलु नेकी मिलंदी।
साहिबनि चयो साईं इहा त असांजी पंहिंजी जेको आहे हिकु ख़्वाहिश पूरी थिए थी ऐं असांजे जिस्म खे सुकून थो अचे, इन ते नेकी कीअं? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां सम्झो छा जेका नथा, जेकॾहिं अगरि कोई बि बंदो ज़िना जे तरफ़ वञे उनखे गुनाह मिलंदो न मिलंदो? साहबा फरमायो बिल्कुलु या रसूल अल्लाह गुनाह त मिलंदो। अल्लाह जी नबी फरमायो जॾहिं बंदो ज़िना जे तरफ़ वञे उनखे गुनाह मिलंदो, पोइ इहा ॻाल्हि तव्हां छा जेका नथा सम्झो जॾहिं बंदो पंहिंजे हक़ जे तरफ़ अचे त पोइ ख़ुदा नेकी छा जेका न ॾींदो? त घरवारी सां सोबत करणु, घरवारी सां प्यार मोहबत करणु, इन में ख़ुदा यानी नेकी ॾींदो आहे। ऐं काफ़ी उलमा फरमाद इहा नफ़ली जेको आहे इबादत आहे, त घरवारी सां मोहबत सां ई बिल्कुलु करणु खपे। साईं मूंखे हिकु छोकिरो बिल्कुलु पसंदि न आहे, घरवारा जबरन मुंहिंजो निकाह करणु चाहिनि था, उन लाइ मूं ते छा हुकुम आहे? ॾिसो जीअं शरीयत में अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे न, फ़नकी हुमा ताबा लकुम मिनन निसाए मसना व सुलासा व रुबा फ़इन ख़िफ़्तुम अल्लाह तादिलु फ़वाइदा। अल्लाह ताला हुकुम ॾिनो न अहिड़ी औरतुनि सां निकाह कयो जंहिंखे तव्हां पसंदि कयो था। इहो मर्द लाइ बि हुकुम आहे, औरतुनि लाइ बि इहो ई हुकुम आहे। त औरत जो जेकॾहिं अगरि पीउ किथे निकाह करणु चाहे थो, रिश्तो करणु चाहे थो न, त बिल्कुलु मुनासिबु आहे त पंहिंजी घरवारी खे इन जो पीउ चवे त न्याणी खां कम से कम तूं पुछा कर हिन जॻह ते इन जो असां निकाह करायूं था। बाक़ी जबरन जेको निकाह आहे त उहो बिल्कुलु इस्लाम इन खां रोकियो आहे, जेको सख़्ती में बसि छोकिरी हा करे न करे, बसि छोकिरो जो पीउ छोकिरी जो पीउ चवंदो मां हा करे छॾी आहे, ऐं बिल्कुलु ग़लति आहे। इस्लाम रोकियो आहे। इस्लाम जेतिरी इजाज़त मर्द खे ॾिनी आहे न पसंदि ऐं नापसंदि जी, त एतिरी इजाज़त औरत खे बि ॾिनी आहे। ऐं जेकॾहिं अगरि तव्हां जबरन तव्हां निकाह कराए छॾियो, इहे मामला असां काफ़ी आॾो ॾिठा आहिनि, जेकॾहिं जबरन तव्हां निकाह कराए छॾियो त इहा औरत सुभाणे घर वञी करे कंदी न। यार अल्लाह ताला ॾिसो न, अल्लाह ताला औरत खे ऐं मर्द खे बनायो, त अल्लाह ताला हुकूक बि रखिया आहिनि न। जेतिरी अल्लाह ताला गुंजाइश मर्द खे ॾिनी आहे पसंदि ऐं नापसंदि जी, त सेम अल्लाह ताला औरत खे बि इहा पसंदि ऐं नापसंदि जी गुंजाइश ॾिनी आहे। त बिल्कुलु न्याणियुनि खां पुछा कयो वञे, कंहिं क़िस्म जो कोई बि इन जे अंदरि ऐब न आहे। जेकॾहिं कोई बि न्याणी खां पुछा कयो फलाणी जॻह ते रिश्तो आयो आहे, तोखे पुटु इहो रिश्तो पसंदि आहे या न आहे? अगरि न्याणी हा करे थी बिस्मिल्लाह करे रिश्तो कराए छॾियो, अगरि उहा न थी करे त जबरन जेको आहे बिल्कुलु ग़लति आहे। छा साईं कारी औरत सां निकाह थी सघे थो या न? हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी वञे त असांजे मुआशरे में हिकिड़ो इंतिहाई वॾो ज़ुल्म थो हले, त जेकॾहिं किथे बि औरत गुनाहगार थी, जंहिंखे सोली सिंधी में चवंदा आहिनि त हे औरत कारी औरत आहे, ऐं इन जो वरी छा कंदा आहिनि त असांजा बेवकूफ़ ऐं जाहिल असांजा मुस्लमान जेकॾहिं किथे बि औरत कारी थी आहे त उन ॾींहुं उनखे घर खां कढंदा ऐं सुभाणे ते ठक उन जो ॿिए हंधि निकाह कराए छॾींदा। बाबा हे बिल्कुलु ग़लति आहे। इन औरत जो जेको निकाह पहिरें मुड़ुस सां पियलनि जेको घर में जंहिंजे में हुई, त इहो तलाक ॾींदो, तलाक खां बाद में इहा औरत इद्दत में वेंदी, इद्दत पंहिंजी कंप्लीट करे पोइ इहा औरत ॿिए हंधि निकाह करे सघे थी। हाणे काफ़ी तव्हां बि ॾिठो हूंदो मुआशरे में, तव्हां काफ़ी हद ते ॾिठो हूंदो, अगरि किथे औरत ॾिसो ख़ताकार सभई आहिनि, ईअं न आहे त सिर्फ़ु औरतूं दुनिया में ख़ताकार हूंदियूं आहिनि, अल्लाह जो कसम आहे मर्द बि इन खां वधीक ख़ताकार आहिनि, मर्द बि वधीक इन खां ख़ताकार आहिनि। जेकॾहिं औरत किथे बि गुनाहगार थी, किथे बि औरत कारी थी, सुभाणे तो उनजो ॿिए हंधि निकाह थी वियो साईं, झंगल में अलाए काॾे कराए छॾियऊंसि। हाणे इस्लाम जे तहत हे मिंबर ते वेठो आहियां, क़ुर जेकॾहिं मां मथे ते रखां, इहो औरत जो अॻिली जॻह ते निकाह नाहे थियो। हाणे जेतिरो टाइम औरत अॻिले मर्द सां रहंदी, इहा ज़िना पई कराए। यार इस्लाम को हद बयानु कई आहे। हे जानवर बकरी थोरी आहे जो हिकिड़े धण खां कढी करे तव्हां ॿिए धण में जेको मोकिले छॾियो। अल्लाह ताला इंसान बनायो आहे यार, अशरफुल मखलूक़ात अल्लाह ताला इंसान मर्द ऐं औरत खे बनायो आहे। औरत जेकॾहिं किथे बि अगरि गुनाहगार थी आहे, किथे बि कारी थी आहे, त जेकॾहिं मुड़ुसु हुनखे रखणु नथो चाहे, रिश्तेदार हुनखे रखणु नथा चाहिनि, त बहितर हिकिड़ो तरीक़ो आहे त मुड़ुसु साफ़ तौर ते हिनखे तलाक ॾेई करे जान छॾाए, पोइ इन औरत जा जेके वारिस आहिनि इनखे पंहिंजे घर वठी वञनि, 3 महीना इद्दत कंप्लीट करे 3 महीननि खां बाद में तव्हां जो ॿिए हंधि निकाह कराए छॾियो। हाणे इहो निकाह सही थींदो। माण्हू वरी न साईं असांजी इज़त जो सुवालु आहे, असांजी गैरत जो सुवालु आहे, असां अॼु कढी वेंदासीं, इहा गैरत न, इहा बेग़ैरती आहे। कंहिं माण्हू खे जेकॾहिं ख़बर पवे त मां जेको आहे पंहिंजी न्याणी कढी करे ॿिए हंधि ॾियां थो, बग़ैर निकाह खां उन मर्द सां रहंदी, बग़ैर निकाह माना ज़िना न साईं। ऐं ज़िना में जेको आहे साल गुज़ारे, 2 साल गुज़ारे, 10 साल गुज़ारे, कसम त इहा गैरत या बेग़ैरती आहे। हिकिड़ो ॾींहुं अगरि औरत खे कंहिं मर्द सां ॾिठो वञे त
त उन ते बंदनि खे वरी गिरत अची वेंदी आहे त बा कारी आहे अड़े ख़ुदा जा बंदा इहा निकाह खां इहो दुरुस्त जेको निकाह तव्हां न करायो आहे न, हिते हिकु ॾींहुं ज़िना थी आहे, उते 10 साल ज़िना कराईंदी। त इन मामले में असांजा मुस्लमान इंतिहाई जेको ग़लति हलनि था। ऐं जेकॾहिं किथे बि अलाह सभिनी औरतुनि जी इज़त जेको आहे हिफ़ाज़त में रखे, सभिनी औरतुनि जी अलाह ताला इज़त जेको आहे हिफ़ाज़त में रखे। जेकॾहिं किथे बि औरत सां अहिड़ो को मामिलो थियो आहे त उनजा रिश्तेदार अकुल कनि ऐं शरीयत खां कमु वठनि ऐं उन औरत खे तलाक़ो तव्हां वठाए करे, बाज़ोकात मां त नथो सम्झां त औरत किथे कारी थिए ऐं उनजो मुड़ुसु हुनखे तलाक ॾिए, न मिलंदी तलाक, बसि चवंदो मां कारी करे कढी आहे। अड़े ख़ुदा जा बंदा, शरीयत हिकिड़ो इस्लाम आहे यार। तलाक 3 मरतबा ॾेई करे इन औरत खे तूं क्लियर कर। तलाक खां बाद में इहा औरत पंहिंजी इद्दत जेको आहे मुकमल करे ऐं पोइ इन औरत खे आॾो वञी करे ॿिए हंधि किथे जिते तव्हां सम्झो था उते निकाह कराए छॾियोसि। हे को बहितर तरीक़ो आहे, हे इस्लामी तरीक़ो आहे। बाक़ी इन तरीक़े खे तव्हां छॾींदव त पोइ होतां वारो तरीक़ो, जियालत वारो तरीक़ो आहे, उन में असां मुस्लमान नुक़सानु ॾिसंदासीं, असां उन में ख़सारो ॾिसंदासीं। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। विराए पुछा कयो न, इहा हाणे जीअं जो मुड़ुसु 3 तलाक हुनसि न, त तलाक खां बाद में हाणे डायरेक्ट जेको निकाह नथी करे सघे, डायरेक्ट इंसान निकाह नथो थी सघे। हाणे इहो औरत ॿिए हंधि वेंदी, निकाह कंदी ऐं उहो पंहिंजी रज़ा ख़ुशी सां जॾहिं तलाक ॾींदो त पोइ पहिरें मर्द जी तरफ़ अची सघे थी, जेकॾहिं पाण में सुलह थी वञे। बाक़ी डायरेक्ट जेको नथी अची सघे। साईं, ज़ेबरा गॾु खाइणु हलाल आहे या न आहे? साईं, मसइलो बिल्कुलु ॾुखियो मसइलो आहे। असांजे सिंध वारा ॿुधंदा त सवा हैरान थी वेंदा। बाक़ी शरी हुकुम जेको आहे, असांजे इलाइक़े में त कंहिं क़िस्म जो कोई बि हिते ज़ेबरा आहिनि छा? हिते ज़ेबरा सिंध में त न आहिनि। बाक़ी ज़ेबरा गॾु जेको आहे, ज़ेबरा गॾु जेको आहे शरी एतबार सां खाइणु जेको आहे हलाल आहे, इन जी हुरमत बिल्कुलु न आहे। इन खे चइबो आहे जंगली गॾु। साईं, हिते खाईंदो कोई बि न आहे। हिते खाईंदा आहिनि छा भला ज़ेबरा गॾु? ऐं पटा पटी जेको थींदा आहिनि, कारा ऐं अछे जा पटा हूंदा आहिनि, इहो जेको आहे न, इहो हलाल आहे। यानी जंहिं बि इलाइक़े में इहो आहे त उते खाधो वञे थो। इन जी हुरमत जो हुकुम बिल्कुलु बि न आहे। इन खे चइबो आहे जंगली गॾु। बाक़ी हितां वारो गॾु त जेको मुतलक़न हराम आहे, इहो कंहिं क़िस्म जो कोई बि जाइज़ न आहे। साईं, हिकु शख़्स चयो त अगरि कपिड़ा नापाक हुजनि त बि नमाज़ थी वेंदी। इहो शख़्स बेवकूफ़ आहे जेको चवे थो त कपिड़ा नापाक हुजनि त बि जेको नमाज़ थी वेंदी। कपिड़ा पाक ज़रूरी आहे। इबादत जे लाइ तव्हांजो जिस्म पाक हुजे ऐं तव्हांजा कपिड़ा बि पाक हुजनि, पोइ जेको आहे तव्हांजी इबादत थींदी, वरना तव्हांजी इबादत बिल्कुलु बि न थींदी। साईं, बिस्तर ते सुम्ही करे क़ुरान हकीम जी आयत या दुरूद शरीफ़ पढ़ी सघूं था या न? पढ़ी सघो था, कंहिं क़िस्म कोई बि मसइलो न आहे। तव्हां सुता पिया हो, बिस्तरे ते टेक लॻल आहे, उते जेकॾहिं तव्हां ज़िक्र करणु चाहियो था, ला इलाहा इल्लल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद, दुरूद शरीफ़ पढ़ो था, क़ुरान हकीम जी आयत पढ़ो था, कहिड़ी बि पढ़ो था, वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा, क़ुरान जो कोई बि हिसो पढ़ो था, लेटी करे ऐं टेक लॻाए करे बिल्कुलु जाइज़ा करे सघो था। बाक़ी बहितर ईअं त क़ुरान खे ज़्यादातर टेक लॻाए करे पढ़ो न। साईं, मस्जिद जो इमाम जेकॾहिं जुआ खेॾे त उनजे पोयां नमाज़ थींदी या न थींदी? जेकॾहिं कोई बि मस्जिद जो पेशवा आहे, उन में फॉल्ट आहे त उहो जुआ खेॾे थो, त बिल्कुलु मुस्लमाननि जे लाइ ऐं पोइ हिते जमात पढ़ण वारनि जे लाइ इहो जाइज़ आहे त अहिड़े जे पोयां नमाज़ न पढ़नि ऐं कोशिशि कनि त इन पेशमाम खे हटाए करे चङो जेको आहे पेशमाम पंहिंजी मस्जिद में आणनि। छाजे करे जुआ खेॾण वारो फासिक आहे, जुआ खेॾण वारो फासिक आहे ऐं फासिक जे पोयां नमाज़ न थींदी, फासिक जे पोयां नमाज़ न थींदी। त बहितर आहे त पेशमाम वरी जुआ थो खेॾे न, सुभाणे घणो कमु कंदो। यानी इहो जुआ खेॾे थो, इहो सुभाणे मस्जिद जा पखा बि लाहींदो। यानी ख़्यालु त पंहिंजी जेकॾहिं हुजेसि बि सही, जेकॾहिं अगरि ख़्यालु हुजेसि बि सही न, त साईं जुआ हिकु अहिड़ो फॉल्ट आहे, जेकॾहिं माण्हू पैसा हाराईंदो आहे न, यानी पोइ अबे जी गाॾी बि नज़र न ईंदी, अबे जी मोबाइल बि नज़र न ईंदी, ऐं जेकॾहिं मस्जिद जो इमाम आहे न, त पोइ मस्जिद जा पखा खपाईंदो, कॾहिं मोटर खपाईंदो, पोइ चवंदो साईं कोई चोरी करे वियो आहे। त अहिड़ो इमाम जेको आहे बिल्कुलु इन जे पोयां बाइकाट कयो
ऐं अहिड़े जे पोयां जेको नमाज़ बिल्कुलु न पढ़ो, इहो शरई हुकुम आहिनि जो। अगरि कोई गैर मुस्लिम बेगुनाह मरी वञे त उनखे शहीद चई सघूं था या न? गैर मुस्लिम बेगुनाह क़तल थियो आहे त कंहिं हद ताईं मज़लूम आहे, बाक़ी उनखे शहीद जेको आहे न चयो वेंदो। शहादत लाइ ईमान ज़रूरी आहे, मुस्लमान थियणु ज़रूरी आहे। जेकॾहिं कोई बि गैर मुस्लिम बेगुनाह क़तल थी वियो आहे त उनखे तव्हां मज़लूम चई सघो था, बाक़ी उनखे शहीद नथा चई सघो। छाजे करे? शहादत जो जेको तालुक़ु आहे उहो दीन इस्लाम सां आहे ऐं ईमान सां आहे। चई मां सम्झंदो काफ़ी हद ताईं मसइला क्लियर थिया आहिनि। टाइम घणो थियो आहे? 45 थी विया आहिनि। कंहिं बि साथी ज़हन में कोई सुवाल आहे त ॿुधाए, पोइ दुआ घुरूं। न आहे? गुस्ल जे बारे में छा पुछा कयां? गुस्ल जो नौजवाननि खे जेकॾहिं राति जो एतलाम पियो आहे या घरवारी सां सोबत खां बाद में कंहिं बि नौजवान खे गुस्ल नथो अचे, सफ़ा 2 पॉइंटनि में जनाबत खां पाक थियण जो तरीक़ो मां बयानु कयां थो। सभ खां पहिरियां जेकॾहिं जनाबत जो तव्हांखे तड़ पियो आहे, तव्हां गुस्ल खाने में जीअं दाख़िल थींदव, सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजी पलीती खे धोईंदव पाणी सां। इन खां बाद में तव्हां काबतला ॾे मुंहुं बि न कंदव ऐं काबतला ॾे पुठी बि न कंदव। यानी या त तव्हांजो मुंहुं उत्तर जी तरफ़ हुजे या ॾखण जी तरफ़ हुजे। हे सिंध इलाइक़े जे अंदरि, छो त असांजे सिंध इलाइक़े जे अंदरि खाना काबा उत्तर जी तरफ़ बि न आहे ऐं अहिड़ी तरह ॾखण जी तरफ़ बि न आहे। त तव्हां गुस्ल खाने में जीअं दाख़िल थियो न, त तव्हांखे काबतला ॾे पुठी बि न आहे करणी ऐं मुंहुं बि न आहे करिणो, बल्कि उत्तर या ॾखण ॾे तव्हांखे मुंहुं करिणो आहे। पोइ तव्हांखे नमाज़ जे वुज़ू वांगुरु वुज़ू करिणो आहे। ऐं नमाज़ जो वुज़ू जेको आहे उन में यकीन तौर ते गुरड़ियूं बि अची वेंदियूं ऐं नक में पाणी बि अची वेंदो। हाणे गुस्ल जा 2 फ़र्ज़ हिते अदा थी वेंदा। जेकॾहिं कोई वुज़ून जे दौरान ई सिर्फ़ु गुरड़ी न करे, गरड़ा करे, त हिकिड़ो फ़र्ज़ु हिते अदा थी वियो। ऐं ॿियो, नक में पाणी चङी तरह जेको दाख़िल करे ऐं इन खां बाद में पंहिंजे हिन चीच सां नक खे साफ़ करण जी कोशिशि करे, हे 2 फ़र्ज़ हिते अदा थी विया वुज़ू में। बाक़ी टियों जेको फ़र्ज़ु इम्पोर्टेंट आहे, उहो सॼे जिस्म ते तव्हां पाणी वाहींदव। उहो पाणी सभ खां पहिरियां सॼे पासे ॾांहुं वाहणु शुरू कंदो। यानी लोटो जेकॾहिं आहे त लोटो सभ खां पहिरियां पंहिंजे सॼे कंधे खां वाहींदव ऐं पोइ जेको आहे त पंहिंजे खॿे कंधे खां वाहींदव ऐं पोइ पंहिंजे मथे खां जेको पाणी वाहींदव। ऐं जंहिं टाइम तव्हांखे इत्मीनान थी वियो आहे त मुंहिंजो सॼो जिस्म हाणे तर थी वियो आहे, हाणे मुंहिंजो सॼो जिस्म आलो थी वियो आहे। इन खां बाद में तव्हां सामड़ू बि लॻाए सघो था, शैम्पू बि लॻाए सघो था ऐं हाणे तव्हांजो जेको आहे जनाबत वारो तड़ जेको आहे कंप्लीट थी वियो आहे। हाणे काफ़ी साथी चवंदा साईं ॿाहिरि निकिरण खां बाद में कलमा शहादत सां पढ़ूं न पढ़ूं। जेकॾहिं कोई पढ़े थो त ठीकु आहे, जेकॾहिं कोई नथो पढ़े त गुस्ल जेको आहे बिल्कुलु लही वेंदो। हे आसान तरीक़ो जनाबत खां पाक थियण जो आहे। डायरेक्ट जेकॾहिं मथे ते हलाए थो त बि ठीकु आहे। हा, मथे फुआरो हले थो या अहिड़ो तरह पाणी टांकी जो हले थो, उनजे हेठां ई वेह थो, डायरेक्ट पाणी मथे खां बि हलाईं त बि जेको आहे उनजो तड़ लही वेंदो। पर हे मां मुस्तब तरीक़ो ॿुधायो आहे त बहितर तरीक़ो आहे पहिरियों सॼे पासे खां, पोइ खॿे पासे खां ऐं पोइ जेको आहे पाणी मथे खां हलाई। वॉशरूम में जेकॾहिं कोई जनाबत सां तड़ करे थो, छा उघाड़े सॼो नांगो थी करे गुस्ल करे थींदो न थींदो? चौदीवारी सॼी बंदि आहे ऐं छित घणी मथे आहे। तव्हां चओ था कोई बि मथे यानी लियो पाए बि न ॾिसी सघंदो, उन सूरत में तव्हांजो यानी सफ़ा कपिड़ा लाहे करे गुस्ल कयो था, उन सूरत में बि गुस्ल थी वेंदो। पर जेकॾहिं मथां छित आहे त पोइ त अञा बहितर आहे ऐं चौदीवारी बंदि आहे, पोइ बि तव्हां बिल्कुलु सभु कपिड़ा लाहे करे गुस्ल करे सघो था। दीन सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। या रब्बिल आलमीन असांजे लाइ इल्म जा दरवाज़ा खोल। या अल्लाह पूरी उम्मत लाइ आफ़ियत जो मामिलो कर, पूरी उम्मत लाइ रहम करम जो मामिलो कर। तमामु मुसलमाननि खे 5 वक़्त नमाज़ जो पाबंद बना। तमामु मुसलमाननि खे फ़िस्क़ ऐं फुजूर खां या अल्लाह महफ़ूज़ रख। तमामु मुसलमाननि खे या अल्लाह शर खां महफ़ूज़ कर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके ख़ैर जो दुआऊं घुरियूं उन में असांजो हिस्सो अता फ़रमा। अल्लाह जे नबी जेके शर खां पनाह घुरी, या अल्लाह असांखे उन खां महफ़ूज़ अता फ़रमा। अंत रब्बी वाना अब्दुका, अंत रब्बी वाना अब्दुका, अंत रब्बी वाना अब्दुका बिरहमतिका या अरहमर राहिमीन। आमीन आमीन।